بسم الله الرحمن الرحيم. الحمد لله كما ينبغي الجلال وجه عظيم سلطانه، والصلاة والسلام على نبينا محمد وآله. أما بعد، वही सिलसिलत आदाब नबविया 20 नंबर 20 हिसो। त जीअं ॾिठो था त असीं आदाब में हिन में अचे थो त ज़िना आदम वैयाकुम ज़िना जेकी आहे छा आहे कहिड़ी मुसीबत आहे, किथे अलाह साईं असांखे क़ुर जा हदीस में नबी करीम झले थो इन शइ खां। ऐं ॾिसो था त असांजो जेके बि मौज़ू आहिनि क़ुर सुन्नत खां परे कोन था थियनि। फिरीगिरी असीं मेन शइ असांजी ज़िंदगी में नज़र में इहा आहे त अलाह ताला असांखे ज़िना जे बारे में, ज़िना जेके पाकिस्तान में सिंधी में भला बुराई चवनि, उहा छा आहे। त अलाह ताला असांखे पहिरियां अलाह ताला क़ुर में चए थो अज़्ज़ानियतु वज़्ज़ानी फज्लिदू कुल्ल वाहिद मिनहुमा मिअत जल्दह वला तअख़ुज़कुम बिहिमा रअफ़तन फ़ी दीनिल्लाहि इन कुंतुम तुअमिनून बिल्लाहि वल यौमिल आख़िर वलियशहद अज़ाबहुमा ताइफ़तुम मिनल मुअमिनीन। ही सूरत नूर 2 नंबर आयत। अल्लाह साईं चए थो जेको ज़िना करे थो या औरत ज़िना करे थी, जेके इहे यानी ग़ैर शादीशुदा आहिनि, त उन्हनि खे वजलदू मिनहुमा कुल्ल मिअत जल्दा, उनखे 100 चाबुक हणो पुठियुनि में ॿिन्हिनि खे। ऐं वलियशहद तव्हांखे इन में रहम न पए, दिलि में इन्हनि खे कुटण इन्हनि सां रहम न पए। ऐं इहो अलाह जो दीन आहे ऐं इहो अज़ाब माण्हुनि जे अॻियां हुजे। वलियशहद अज़ाबहुमा ताइफ़तुम मिनल मुअमिनीन, मोमिन माण्हू हुजनि ॾिसनि। इहे सूरत नूर। वरी ॿी आयत में बि अलाह साईं चए सूरत इसरा में चए थो वला तक़रबु ज़िना इन्नहु कान फ़ाहिशतन वसाअ सबीला। सूरत इसरा 32 आयत। अलाह साईं हिते चए थो त वला तक़रबु यानी वेझे ई न वञो, छो जो शैतान तोखे कहिड़े इंसान खे जल्दी ईअं न चवंदो त हाणे ज़िना कर, न, पहिरां ॾिस, नज़र ॾिस, शिकिल ॾिस, पोयां ॾिस, हेठां अॻियां ॾिस, पेर ॾिस, पोइ वरी इशारो कर अखि जो या पोइ आस्ते ॻाल्हा, पोइ हथु ला। ईअं इहो इनखे चवंदो ख़ुतवात शैतान जेको आहे न, थोरो थोरो इंसान खे वेझो कंदो आहे बुराइनि खां, ॾोहनि खां। अलाह साईं चए थो त इन्नहु फ़ाहिश, बुराई आहे, किनो आहे, इन खां परे थियो, इन जे वेझे ई न वञो। ऐं इस्लाम में जेके ज़िना आहे हिकिड़ो वॾो ॾोह आहे, कबीर मिनल कबाइर, ख़ासतन इंसान जे शादीशुदा हुजे। जे ग़ैर शादी आहे त उहो बि वॾो ॾोह आहे, पर उन्हनि खे चाबुक हणनि, पर जे शादीशुदा आहिनि त पोइ उन्हनि खे पथरनि सां कुटे मारिबो आहे उन्हनि खे, यानी बीहारे माण्हुनि जे अॻियां, पोइ उन्हनि जे मथां इहे पथर हणी सभु मुस्लमान माण्हू उन्हनि में शरीक थियनि ऐं उन्हनि खे पथर हणी मारे छॾनि। इहा आहे उक़ूबत ज़िना। जेकी ज़िना इंसान करे थो उन जी इहा आहे। जे शादीशुदा न आहे त जल्द यानी चाबुक, 100 चाबुक। ऐं जे शादीशुदा आहे त पोइ उनजो मौत आहे। ॾिसो त अलाह ताला चए थो वेझे ई न वञो, यानी पहिरियां नज़र ई न कयो, न ॾिसो, त ॻाल्हि ई ख़तमु। छो जो इन मां कमु वधंदो, इन मां आहिस्ते आहिस्ते कमु वधंदो। ऐं ॾिस न अलाह साईं इन में छा पहिरियों चए, यानी त केॾियूं बुराई, इन्नहु कान फ़ाहिश, बेकार आहे, किनो शइ आहे। ऐं जेके ज़ानी आहिनि उहे ख़ुदि ई सम्झंदा इहा शइ त करण खां अॻु में ॾाढी हुनखे भली लॻंदी, सुठी लॻंदी इहा शइ, पर करण खां पोइ ख़ुदि पंहिंजे पाण ते परेशान थींदो, मूं इहो छो कयो, बुरी शइ आहे, किनी शइ आहे। इन खां इंसान बि शादी करे, छो जो मशरूअ शइ आहे इहा शइ। इंसान शादी करे, हिकिड़ी करे, ॿी करे, टी करे, अलाह साईं तोखे इजाज़त ॾेई छॾी आहे, बाक़ी बुराई खां बचे। इहो हिकिड़ो सॼी मुश्तमा इंसाननि खे ॾिस न, जंहिं औरत सां तूं ज़िना करी थो, उहा बि कंहिंजी घरवारी हूंदी, या भेण हूंदी, या धीउ हूंदी, या माउ हूंदी, त इहा शइ तोखे वणंदी? जे केरु तुंहिंजे घरवारी सां इहा शइ करे, या तुंहिंजे कंहिं भेण सां, या कंहिं तुंहिंजी धीउ सां तोखे न वणंदी, त छा माण्हुनि खे इहा शइ इन वणंदी? न। इहा जेकी आहे न, सभिनि जे लाइ बुराई आहे, त तुंहिंजे लाइ बि बुराई हुअणु खपे। ॿियो त अलाह ताला क़ुर में जेॾीमहिल सूरत अल फुरक़ान में मोमिननि जी सिफ़त ॿुधाई, त उते चयूं वल्लज़ीन ला यदऊन मअ अल्लाहि इलाहन आख़र, जेके अलाह खां सवाइ ॿिए कंहिंखे बि अलाह नथा सम्झनि, न उन में उमेद रखनि था। वला यक़्तुलून नफ़्स अल्लती हर्रम अल्लाह, ऐं जे इंसान खे, उहो इंसान मोमिन जेको कॾहिं बि कंहिं ॿिए इंसान खे मारींदो न, यानी क़तलु न कंदो, इल्ला बिल हक़, जे हा हक़ जो हुजे, जीअं ज़ानी खे पथरनि सां मारिजे थो। वला यज़नून, ऐं बुराई कॾहिं न कंदा। वमन यफ़अल ज़ालिका यल्क़ा अथामा, अलाह साईं चए थो जेके इहे अमल इहो इंसान कंदो, त उनखे असीं हिसाबु ॾुखियो वठंदासीं। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो हदीस आहे त ला यहिल्लु दम इम्रिइन मुस्लिम इल्ला बि इहदा थलाथ। नबी करीम चए थो मुस्लमान जो खून
हर जिज़िये में हराम आहे ऐं नाहे जाइज़, बसि 3 शयुनि में जाइज़ आहे। असय्यिबु ज़ानी, शादीशुदा जेको ज़िना करे उनखे क़त्लु करणु खपे। वन्नफ्सु बिन्नफ्स, इंसान केरु कंहिंखे क़त्लु करे थो त उनखे मारणो पवंदो, इहो बि उनजो जाइज़ आहे। वत्तारिकु लिदीनिही अलमुफ़ारिक़ु लिलजमाअह, जेको इस्लाम में कलमो पढ़ियल मुस्लमान थी पोइ इस्लाम खे छॾे थो उनजो बि हुकुम इस्लाम में क़त्लु आहे। इहो हदीस नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ॾिसो केॾो ॾुखी आहे। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿी हदीस में चए थो सलात ला युकल्लिमुहुमुल्लाहु यौमल क़ियामह वला यंज़ुरु इलैहिम वला युज़क्कीहिम वलहुम अज़ाबुन अलीम शैख़ुन ज़ानिन वमलिकुन कज़्ज़ाब वआइलुन मुस्तकबर। नबी करीम चए थो त अल्लाह ताला 3 माण्हुनि खे क़यामत ॾींहुं न ॾिसंदो, न उन्हनि ॾे नज़र खणी ॾिसंदो, न हुननि सां ॻाल्हाईंदो। वलहुम अज़ाबुन अलीम, उन्हनि जे लाइ अज़ाब ॾाढो वॾो हूंदो, ॾुखियो हूंदो। केरु आहिनि इहे? शैख़ुन ज़ान, पहिरियां पोढ़ो माण्हू ऐं ज़िना में मुब्तला। व मलिकुन कज़्ज़ाब, बादशाह ऐं कूड़ हणे। वआइलुन मुस्तकबर, ॿियो हिकिड़ो ॿारनि वारो हुजे, ग़रीब हुजे, फ़क़ीर हुजे ऐं लय वॾी हूंदसि। इहा बि हदीस ॾिसो कीअं वॾी ॾुखी आहे। तमामु घणियुनि मां मुख़्तसर करे ॿुधायां थो त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेॾी महिल इसरा मेराज ते वियो हो, उहा हदीस सुमरा बिन जुंदुब रज़ियल्लाहु अन्हु अन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रआ फी मनामिही, इहो ख़्वाब में नबी करीम ॾिठो त अन ज़ुना युअज़्ज़बून फी तन्नूर। नबी करीम चयो मां ख़्वाब में ॾिठो त जेके ज़ानी मुंहिंजे उम्मत में हूंदा उहे तन्नूर जेके थींदी आहे न, जंहिंमें मानी पचाबी आहे, ओड़ी में उन्हनि में विझी उन्हनि खे अज़ाब मिलंदो। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हदीस में ॿुधाए थो त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नह नबी अलैहिस्सलातु वस्सलाम अनिल ख़ल्वा बिल मरअ। नबी करीम चए थो कॾहिं बि पराई औरत सां अकेलो थी माण्हू न वेहे। वहदर मिन फितनत निसा, छो जो मायुनि सां गॾु वेहणु हिकिड़ो वॾो ख़तरनाक शइ आहे। ॿिए हदीस में हदर नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मिन तज़य्युनिल मरअ लिज़ौजिहा औ फ़सादहा अलैह। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिन हदीस में ॿुधाए थो त औरत जेकी सिंगार सिर्फ़ु पंहिंजे मुड़ुस जे लाइ करे, ॿियनि जे लाइ न। ऐं इन में बि नही इहा हदीस में अचे थो तज़यीनल मरअ लिज़ौजिहा। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए थो त के औरतूं उन्हनि खे झले थो त ॿियनि औरतुनि जो सुहिणो हुस्न न ॿुधाए। यानी के औरत हूंदी चवंदी पंहिंजे मुड़ुस खे त फलाणी छोकिरी ॾाढी हसीन आहे, सुहिणी आहे, त हुनजी दिलि ख़राबु थींदी। इफ़्सादिहा अलैह, छो जो के मायूं इहो हूंदियूं न ज़ुबान छुड़ियल, पोइ पंहिंजे मुड़ुसनि खे ॿियनि जी मायुनि जी तारीफ़ बि कंदियूं, त पोइ हीउ इंसानु आहे, ज़ईफ़ आहे। ऐं नबी करीम बि हदीस में ॿुधाए थो लैस मिन्ना मन ख़ब्बब इम्रअतन अला ज़ौजिहा, केर बि अचे के मर्द चवंदा अहिड़ी माई तुंहिंजी किनी आहे छॾे ॾिस, किन अहिड़ी आहे त तूं ॿी का शादी कर, इनखे छॾे ॾे। हाणे इहो इनखे चवंदा आहिनि तख़बीब, यानी मर्द खे बेज़ार करे पंहिंजे घरवारी खां, पोइ कहिड़ो बि हुनजो मक़सदु हुजे त पाण शादी करे या छा बि, पर इहा नबी करीम चए थो त इहो असां मां ई न आहे। लैस मिन्ना मन ख़ब्बब इम्रअतन अला ज़ौजिहा, इहा असां मां ई, असांजी उम्मत में ई कोन्हे इहो जेको माण्हू ईअं कंदो। ऐं हदीस जेको आहिनि तमामु घणियूं आहिनि, उनजो मुख़्तसर करे असीं ॿुधायो। ज़िना जेकी आहे कबाइर दुनूब, यानी इहो वॾा ॾोह आहिनि जेके इंसान खे दोज़ख में पहुचाईंदा। ऐं जेको ॿिए हदीस में अचे थो त ज़िना क़रीनु शिर्क बिल्लाह, यानी जेको ज़िना एॾो वॾो ॾोह आहे ॼण की शिर्क, ॼण की को अलाह सां शिर्क कयो। ऐं इहो बि हदीस में अचे थो त ज़िना जेको इंसानु कंदो त उहो यूरिथुल फ़क़्र वद्दया, इहो ई ॾिसो इंसान जे लाइ ख़ौफ़नाक शइ आहे। जेको इंसानु ज़िना में मुब्तला हूंदो न, त इहो इंसान जे खणी शाहूकार हूंदो त ग़रीब थी वेंदो, पिनण जहिड़ो थी वेंदो, ऐं विञी वेंदो सफ़ा। दया नबी करीम चए थो यानी विञाइजी वेंदो सफ़ा। ऐं युफ़्सिदुल मुज्तमा, छो जो हीअ हिकिड़ी शइ अहिड़ी आहे जो मुज्तमा खे ख़राबु कंदो। हर को ॿिए जे औरत जे नज़र कंदो या धीउ ॾे नज़र, त पोइ उहो माण्हू हिक ॿिए जे भरिसां रही कीअं सघंदा। अलाह ताला असांखे तव्हांखे हर बुराई खां बचाए। هذا والله أعلم وصلى الله على سيدنا محمد.